अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां वकार लिगारी। अॼु असां मौजूदु आहियूं अब्बास फार्म ते। तक़रीबन आऊं फील्ड एरिया विज़िट कंदो आहियां। हाला, मटियारी, शाहपुर चाकर, मक़सूदो, बरहूण, खॾड़ो शाहपुर, इहे मूं वटि एरिया आहिनि। तक़रीबन ओवरऑल एरिया में अंदरि 80% क्रिस 682 कयल आहे। तक़रीबन 20% या 25% टिपल जिन कयल हूंदो। ऐं साईं जेको हींअर हालात आहिनि उन हालात जे हिसाब सां क्रिस 682 तमामु बहितरीनु परफॉर्मेंस कयो आहे। ऐं अब्बास फार्म ते ही सभु मौजूदु आहिनि। पुछंदासूं त क्रिस 682 अॻिते हली अॻे साल केतिरो लॻंदो ऐं टिपल जिन केतिरो लॻंदो, छो त गुलाबी कीड़ो टिपल जिन में बि तव्हां ॾिठो आहे हींअर मौजूदु आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। ऐं जेका ॻाल्हि करियां, जेकॾहिं तव्हांखे तकिड़ो कर्ज़ु लाहिणो आहे, तकिड़ा पैसा तव्हांखे खपनि था, त पोइ किर्स कयो। किर्स स्पीड वॾी आहे हुन में, जे ड्यूरेशन ऑफ पीरियड जेको आहे फुटी ॾियण जो हुनजो शॉर्ट आहे, माना जल्दी जल्दी फुटी ॾींदो आहे। ट्रिपल जिन मोट कयो पिया, ठीकु आहे, तव्हांखे ख़बर आहे आस पास में 40 एकड़, पर जेकर 40 एकड़ में हिकिड़ा त 20 मण ते आया आहिनि, पर ॿिया त 5 मण ते आया आहिनि। जेकर सरासरी था हुनजो कढूं 7 खां 8 मण एकड़ बीहे थो। हिते पाण वटि ही बहादुर वेठो आहे, बहादुर जो हारी वेठो आहे। ही पंहिंजो कोहली आहे, नालो तव्हांजो छा? कांजी कोहली। कांजी, तूं ॿुधा त तो वटि किर्स कयल आहे? मूं वटि 28 किर्स कयल आहे, जंहिंमें 105 मण फुटियूं लही चुकियूं आहिनि। 105 मण माना इहो घणो थी वियो? 25 मण मथे जी। अच्छा, तुंहिंजे भर में भला ट्रिपल जिन कयल आहे? उन जी ट्रिपल जिन कयल आहे। सिद्दीक़ असांजो वेठो आहे। सिद्दीक़ तुंहिंजो घणो थो साईं? मुंहिंजो ट्रिपल जेको आहे जिन कयल आहे उहो लथो आहे हिन महिल ताणी 25 मण। ऐं तुंहिंजे भर में ॿियो कहिड़ो ट्रिपल जिन आहे? उन जो 35 मण लथो आहे। 25 ते बीठा आहियूं। इहो ई साॻियो 28 इहो साॻियो किर्स मूं वटि चौथे महीने जी 15 तारीख़ ते लॻल आहे। हू मुंहिंजो लॻल आहे 3 महीने जी 15 तारीख़, चौथे महीने जी 15 तारीख़ ते लॻल आहे। उहो 80 मण लही वियो आहे किर्स। ऐं उन में अॼु जेकॾहिं तव्हां फुटियूं ॾिसो त तव्हां माना हैरान थी वेंदो त केतिरियूं फुटियूं आहिनि। न उनखे छॾ भला। नंबर ॿी ॻाल्हि, जेको पाकिस्तान में वॾे में वॾो मथो हणनि था, त असां पाकिस्तान में ख़ुशहाली आणियूं पिया, किंग ऑफ कॉटन वारा, उनजो तो 28 लॻायो आहे। फुटी भला ॿुधा घणी थी आहे? साईं किंग ऑफ कॉटन जो 3 वैराइटियूं मोट लॻियूं आहिनि। 8 मण फी वैराइटी हिन महिल ताणी लही चुकी आहे। एकड़ जेको 8 मण एकड़ आयो आहे हिन महिल। ऐं गोगड़ा ॾिसां वेठो, चवां थो त या त वधीक बरसाति पवे, भला को मींहुं पए त गोगड़ा फाटनि। गुलाबी हुन में कोन्हे का, गुलाबी हुन में कोन्हे। हा, गुलाबी हुते मूंखे जेकी बाक़ी ॿियूं जेके ट्रिपल जिन वैराइटियूं आहिनि, जंहिंजो गोगड़ो साईं सम्झो त CKC वारी टाइप जो जंहिंजो गोगड़ो आहे, या 9954 जेको आहे उन ते जेको आहे गुलाबी। अच्छा बहादुर, तो कीअं सीनियर वेठो आहे? तो वटि जेका 50-60 एकड़ मका थो कयो, अधु तो ट्रिपल जिन कयो शौक़ु था वॾे तां, अधु कयो तो किर्स, त उहो वधीक कहिड़ो लथो आहे? साईं मूं ग़लती करे हेॾी ऐं कांजी दाम सलाह कंदो आहियां कॾहिं कॾहिं वेठे। माना असीम ग़लती आहे? हा, त हीअ ट्रिपल जिन मूंखे लॻाइणो ई कोन हो। तक़रीबन को 2 एकड़ लॻाया आज़मत तौरु, 12 हारियुनि खे ॾियां, बाक़ी टोटल किर्स लॻाइणो वॾी ग़लती थी वई मूंखां। यार ॾिसो न, हाणे जेकर असां चयूं था त असां ट्रिपल जिन लॻायूं, गुलाबी सुंडी खां बचंदासीं। अब तूं त पूरो सिंध अधु घुमी पियो, मटियारी खां वठी वञी खंडो तंग थियो, सांगड़ हेॾां तो शाहपुर चाकर, त पोइ तूं विज़िट कंदो त ट्रिपल जिन में गुलाबी सुंडी आहे या न आहे? बिल्कुलु आहे साईं, मौजूदु आहे। गोगड़ो को टिड़े थी पियो न साईं? गोगड़ो कोन पियो टिड़े। जीअं क्रिस 682 अर्ली मैच्योर आहे। हिकिड़ो माना लायारा बीठा आहिनि, 4-5 ॾींहं खां पोइ असां वरी वञूं था त वरी लायारा हुते बीठा आहिनि। यार ॻाल्हि ॿुधो, हीअ आहे त साईं इख़्तिलाफ़ थी सघे थो, पर सच पच पुछो त इहो न आहे त आउं कोई इहो किर्स वेठो पूरे पाकिस्तान में विकिणा या मूं ठाहियो आहे। ऐं किर्स ठाहींदड़ कोन आहियां, किर्स काईंदड़ आहियां। किर्स ठाहिण वारो सफ़र मजीदाणो आहे ऐं CCRI सकरंड आहे। अहिड़ी वैराइटी CCRI सकरंड खां वरी न को ठहंदी, न को पोयां ठाहे सघियो आहे। अहिड़ियूं किर्स जूं 13-14 वैराइटियूं ॿियूं बि आहिनि, पर उन्हनि जो हाल कोन्हे को, छो त 613 पांड कई पई आहे, 543 बि कई पिया किर्स, पर उन में फुटी कोन्हे पिया ॾियनि को। या असां वटि ॿियूं भलियूं वैराइटियूं कयूं पियूं, नेक्स्ट जिन जूं कयूं पियूं यार, 12, 15, 17, 323। उन खां सवाइ जेको आहे ॿियूं वैराइटियूं आहिनि, नीलम जूं वैराइटियूं आहिनि। पर सच पच जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो बहिराणी सलाह, त किर्स खे कोन पिया मारीनि। बाक़ी आहे त कदु थियणु या न थियणु, उहो हो त जिन वटि पाणी हो उहे कदु करायो आहे, जिन वटि पाणी न हो उहे कदु कोन कराए सघिया आहिनि। और ॿियनि वैराइटियुनि जो बि कोन थियो आहे एतिरो। बाक़ी जनरल तौर ते इहो आहे त सुठो किर्स। साईं हिकिड़ो सुवालु आहे, अॻिए साल कहिड़ी वैराइटी तव्हां ॾिसो पिया जेका तमामु आबाद करा? हा, इहो बहितरीनु सुवालु आहे। पहिरीं ॻाल्हि हीअ आहे, तव्हांखे ॿुधायां त ईंदड़ साल वोण वधीक कंदो, छो त सारियूं जिन माण्हू कायूं, सारियूं बि रुली वेंदियूं ऐं वोण बि रुली वेंदियूं, उन करे सारियूं घटि कंदियूं, वोण वधीक कंदो। नंबर ॿी ॻाल्हि आहे त ईंदड़ साल बि तव्हांजे किर्स जो आहे।
हा बिल्कुलु किर्स थो जेकॾहिं तव्हांजो हींअर 20 मण रही वियो आहे त 10-12 मण लहण जा को मसइलो कोन्हे को 3 महीना पिया आहिनि 40 मण त केॾा ई कोन आहिनि किर्स जा ऐं इंशाअल्लाह ताला बहितर पैदावार ॾींदो तव्हां दोस्तनि जी महिरबानी